बाद में लख थोड़ा तव्हांजा जो कीमती वक्त कढी हिते पहुतायो तव्हां सभु। अॼुकल्ह हिन मीडिया जे गहमा गहमी वारे दौर में एतिरो पॉपुलर थियणु जेतिरो ارشاد जागीराणी साहब थियो आहे कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे काई। तव्हां सभु सॼी सिंध खां कही आया आहियो, को कहिड़े शहर खां आयो आहे, को कहिड़े शहर खां आयो आहे। इन लाइ ارشاد जागीराणी जे महिनतुनि फन ऐं टैलेंट जो वॾो हिसो आहे। ارشاد जागीराणी साम्हूं तमामु घणो कमु कयो आहे। हुनजे फन खां, हुनजे टैलेंट खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। अञा बि हू वॾो फनकार आहे, अञा बि हू वॾियूं मंज़िलूं माणींदो, अञा बि हू वॾा किरदार ॾेखारींदो, तव्हांखे वॾियूं शाइरियूं ॿुधाईंदो तव्हांखे पंहिंजे आवाज़ में, थोरे पंहिंजे आवाज़ में। बहरहाल हुनजे पहिरें एल्बम जे लॉन्चिंग ते हुनजे लाइ तमन्नाऊं, सुठियूं तमन्नाऊं ऐं दुआऊं करे सघनि थियूं। बहरहाल घणो वक़्तु न वठिबो तव्हां खां, मां हरू भरू विच में वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। जोरदार तालियूं थी वञनि। ओ ये आवाज़